रियाज़ी क्लास 9 यूनिट 4 लेसन 5 एक्सरसाइज नंबर 4.1 मश्क 4.1 पार्ट 3 आवां जो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवांखे भलीकार बारो पोइ लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 4.1 जो क्वेश्चन नंबर 2 पढ़ी छॾियो होसीं। अॼु असां हिन सबक में क्वेश्चन नंबर 3 पढ़ंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त फैक्टोराइज़ दी फॉलोइंग हेठियनि जा जुज़ा मालूम करियो। हाणे त असां पहिरियों नंबर पार्ट आहे 4a² + 12ab + 9b²। हाणे असां छा करिणो आहे, असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। त पोइ असां इन जे लाइ सभ खां पहिरियां छा लिखंदासीं, असां लिखंदासीं हिते सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखी वेंदासीं, उहो आहे = 4a² + 12ab + 9b²। पर हाणे असांखे छा करिणो आहे, असांखे हिन खे फॉर्मेट में आणिणो आहे। कहिड़ो फॉर्मेट? a² + 2ab + b² वारो फॉर्मेट। त पोइ असां हिन खे उन फॉर्मेट में कीअं आणींदासीं। हाणे ॾिसो, अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब कयां त मूंखे 4a² मिले। जी हा, बिल्कुलु आहे, उहो आहे 2a। त पोइ असां लिखंदासीं हिते = 2a²। ठीकु आहे। हाणे ॾिसो, जॾहिं मां हिन खे सिंप्लीफाई कंदुसि मूंखे हीउ मिली वेंदो। उन खां बाद में असां हिते लिखंदासीं प्लस, हाणे हीउ थी वियो a², उन खां बाद में छा ईंदो आहे 2ab। त पोइ फार्मूले वारो हिते 2 ॾींदासीं ऐं a जी वैल्यू छा थी वई, हिते असांखे हिते a जी वैल्यू मिली 2a। त पोइ हिते असां पुट करे वेंदासीं 2a। हाणे b जी वैल्यू छा मिलंदी, त असां उहा हितां ठाहींदासीं। त हूअं त छा हूंदो आहे, स्टैंडर्ड फॉर्म में असां वटि b²। त पोइ अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब करियां त मूंखे 9b² मिले। जी हा, बिल्कुलु आहे, उहो आहे 3b। यानी 3b b जी वैल्यू आहे। त पोइ असां हिते पहिरियां पुट करे था वञूं, b जी जाइ ते 3b + 3b²। ठीकु आहे ॿारो। हाणे ॾिसो, उन फॉर्मेट में अची वियो। हीउ रहियो असांजो a², 2ab + b²। हाणे छा कंदासीं, असां हिन खे कॉन्ट्रैक्ट करे छॾींदासीं। ठीकु आहे। त पोइ छा थींदो, = 2a + 3b²। अहिड़े तरीक़े सां असांखे जुज़ा मिली विया। न त पोइ असां ईअं बि लिखी सघूं था त 2a + 3b असां वटि हिकिड़ो जुज़ो मिलियो ऐं ॿियो जुज़ो असांखे मिली वियो 2a + 3b सेम ई, ऐं हीअ असांजो थी वियो आंसर। अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे जेको ॿियो नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण सॉल्व करण जी कोशिशि कजो। हाणे हीअ आहे 36x⁴ + 12x² + 1। हाणे हिते जेका a जी वैल्यू थींदी उहा छा बीहंदी, 6x²। ठीकु आहे। जॾहिं असां उन खे पंहिंजो पाण सां ज़र्ब था कयूं त पोइ असांखे मिलंदो न 36x⁴। ठीकु आहे। ऐं b जी वैल्यू बीहंदी असां वटि 1। अहिड़े तरीक़े सां हिन खे तव्हां पंहिंजो पाण कजो। ॿारो हींअर असां वटि 3 नंबर पार्ट आहे x² + 1 + 1/4x²। हाणे छा करिणो आहे, असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। त पोइ असां हिन जे लाइ सभ खां पहिरियां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम, उहो आहे = x² + 1 + 1/4x²। ठीकु आहे ॿारो। हाणे तव्हां सोचींदो हिते ॾिसो 2ab जी जाइ ते 1 पियो आहे, त पोइ इहो हुन फॉर्मेट में कीअं पियो आहे, a² + 2ab + b² वारे में। पर न ॿारो, इहो बि उन ई फॉर्मेट में पियल आहे। अचो हाणे ॾिसो, त अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब करियां त मूंखे उहो ई x² मिली वञे। जी हा, उहा आहे x। यानी x खे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब कंदुसि त छा मिलंदो, x²। यानी हिते असांखे a जी वैल्यू मिली वई x, त हिते मूं ॾिनो छा, स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां +2 फार्मूला वारो। ऐं वरी हिते असां वटि a जी वैल्यू छा आहे, उहा आहे x। सही आहे ॿारो। हाणे हिते असां वटि b जी वैल्यू छा आहे, इहो ॾिसणो आहे हितां। हाणे हिते घणो पियो आहे, 1/4x²। अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब कयां त मूंखे 1/4x² मिली वञे। जी हा, बिल्कुलु आहे, उहो आहे 1/2x। ठीकु आहे। यानी हिते b जी जेका असांखे वैल्यू मिली उहा मिली 1/2x प्लस हिते छा थींदो, 1/2x²। जॾहिं मां हिन खे सिंप्लीफाई कंदुसि कंहिंखे 1/2x² खे, त मूंखे जवाबु हीउ मिली वेंदो 1/4x²। हाणे पोइ हीउ हिते हिकु किथां थो थिए, त ॾिसो हाणे हीअं थींदो त
ही जेको 2 आहे उहो हिन ॿिनि में ख़तमु थींदो, ही x आहे उहो हिन x में ख़तमु थींदो, पोइ मूंखे छा मिलंदो वञी, पोइ मूंखे हिते 1 वञी मिलंदो। ॾिसो ही 2 हिन ॿिनि में ख़तमु थी वियो, ही x हिन में, उन जे करे मथे जेको आहे हिते 1 पियो आहे। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां पोइ हाणे छा कंदासीं, असां हिनखे कॉन्ट्रैक्ट करे छॾींदासीं। त पोइ छा थींदो जवाबु, हिते थींदो त पोइ अॻियो स्टेप छा थींदो, अॻियो स्टेप थी वेंदो इज़ इक्वल टू x प्लस 1/2x होल स्क्वायर। त पोइ असां हिनखे लिखी सघूं था त x प्लस 1/2x हिकिड़ो जुज़ो ॿियो जुज़ो ॿियो सेम ई बीहंदो x प्लस 1/2x। छा बीठो इहो बीठो आंसर। ॿारो अहिड़े तरीक़े सां ही जेको चौथों नंबर पार्ट आहे इहो बि तव्हां पंहिंजो पाण सॉल्व करण जी कोशिशि कजो। हिते तव्हां वटि a जी जेका वैल्यू बीहंदी उहा घणी बीहंदी 9y ऐं b जी वैल्यू छा बीहंदी 8z। ठीकु आहे, 2ab वटि तव्हां हिननि खे ज़रब करे ॾिसंदो न, 2 इंटू a जी जेका वैल्यू हूंदी उहा ऐं b जी तव्हां वैल्यू छॾायो था। अगरि तव्हांखे 144yz अगरि मिले थो त पोइ ओके आहे, अदरवाइज़ तव्हांखे वरी कुझु ॾिसणो पवंदो त हिन में कुझु कॉमन त न पियल आहे अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे ॿारो हींअर असां वटि 5 नंबर पार्ट आहे 625 प्लस 50a स्क्वायर b प्लस a रेज़्ड 4b स्क्वायर। ठीकु आहे ॿारो, हाणे छा करिणो आहे असांखे, इन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। त पोइ असां छा लिखंदासीं, असां लिखंदासीं हिते सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखी वेंदासीं, उहा इज़ इक्वल टू 625 प्लस 50 a स्क्वायर b प्लस a रेज़्ड 4b स्क्वायर। ठीकु आहे ॿारो, हाणे सभ खां पहिरियों असांखे छा करिणो पवंदो, हिनखे a स्क्वायर प्लस 2ab प्लस b स्क्वायर जे फॉर्मेट में आणणो पवंदो। त हीअ असां वटि छा पियो आहे, हीअ असां वटि a स्क्वायर। ठीकु आहे, त पोइ हाणे छा कयूं असीं, अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़रब कयां त पोइ मूंखे मिले 625। जी हा बिल्कुलु आहे, उहो कहिड़ो नंबर आहे, उहो आहे 25। त हिते मां लिखी ईंदुसि इज़ इक्वल टू 25 होल स्क्वायर प्लस। ठीकु आहे ॿारो, हिते मां ईंदुसि 2 फार्मूले वारी, a जी जाइ ते आयो 25 ऐं b जी जाइ ते छा रखां, हाणे हिते ॾिसूं था त b जी वैल्यू छा आहे a रेज़्ड 4b स्क्वायर। ठीकु आहे, अहिड़ो को नंबर जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़रब कयां मूंखे हीअ मिली वञे। जी हा, उहो आहे असां वटि a स्क्वायर b। त पोइ मां हिते पुट करे थो वञा, छा पवंदो हिते a स्क्वायर b प्लस हिते छा रखंदासीं a स्क्वायर b होल स्क्वायर अहिड़े तरीक़े सां। त पोइ ॿारो हाणे तवजो ॾियो, ॾिसो त 50a स्क्वायर b थिए थो जॾहिं असां हिनखे सिंप्लीफाई कयूं था। जी हा बिल्कुलु थी वेंदो, 50 इंटू a स्क्वायर b मिली वियो। हा बिल्कुलु, हाणे असां हिनखे छा कंदासीं, हिनखे कॉन्ट्रैक्ट करे छॾींदासीं। सही आहे, त पोइ छा थी वेंदो, हाणे हिते थींदो त 25 प्लस a स्क्वायर b होल स्क्वायर। हिन जा जुज़ा कहिड़ा बीहंदा, जुज़ा बीहंदा असां वटि 25 प्लस a स्क्वायर b इंटू 25 प्लस a स्क्वायर b। हाणे इहो छा थी वियो असांजो, इहो थी वियो आंसर अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे ॿारो, हींअर असां वटि 6 नंबर पार्ट आहे a स्क्वायर प्लस 0.4a प्लस 0.04। ठीकु आहे, हाणे छा करिणो आहे असांखे, हिते हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। इन जे लाइ सभ खां पहिरियों असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखी वेंदासीं। त पोइ हाणे कीअं थींदो इज़ इक्वल टू a स्क्वायर प्लस 0.4a प्लस 0.04। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। त पोइ ॿारो हाणे असांखे छा करिणो आहे, हिनखे a स्क्वायर प्लस 2ab प्लस b स्क्वायर जे फॉर्मेट में आणणो आहे। ठीकु आहे, त पोइ हाणे इहो कीअं थींदो, इहो थींदो त इज़ इक्वल टू, हाणे उहो कहिड़ो नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़रब कयां मूंखे a स्क्वायर मिली वेंदो, उहो आहे a। त पोइ हिते लिखंदासीं त a स्क्वायर, हीअ आयो प्लस, हाणे 2 आयो फार्मूले वारो, a जी जाइ ते आयो a। ठीकु आहे ॿारो, पर हाणे हिते ॾिसो त b जी जाइ ते मां छा रखां, उहो कहिड़ो नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़रब कयां त पोइ मूंखे 0.04 मिली वञे, उहो आहे 0.2।
ठीक है बारो मता तव्हां सोचो थी होंदो 0.02 न यो आहे 0.2 तो पोइ लिखंदासीं त इनटू 0.2 प्लस 0.2 होल स्क्वायर अहिड़े तरीक़े सां हाणे छा कंदासीं त हिते असां हिनखे कॉन्ट्रैक्ट करे छॾींदासीं ठीक है तो हाणे असां लिखंदासीं इज इक्वल टू a प्लस 0.2 होल स्क्वायर तो पोइ छा जे बराबर थी वेंदो इन जा जुज़ा बीठा असां वटि a प्लस 0.2 ॿियो बीठो असां वटि a प्लस 0.2 अहिड़े तरीक़े सां इहो छा थी वियो असांजो आंसर बारो हींअर असां वटि चौथो नंबर आहे फैक्टोराइज द फॉलोइंग हेठियनि जा जुज़ा मालूम करियो ऐं हाणे असां वटि पहिरियों नंबर पार्ट आयो उन में त b रेज़्ड 4 माइनस 4b स्क्वायर c स्क्वायर प्लस 4c रेज़्ड 4 हाणे छा करिणो आहे असांखे हिन जा जुज़ा मालूम करिणा आहिनि त पोइ असां सभ खां पहिरियां हिते लिखंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखींदासीं उहो असां वटि थींदो इज इक्वल टू b रेज़्ड 4 माइनस 4b स्क्वायर c स्क्वायर प्लस 4c रेज़्ड 4 हाणे बार तव्हांखे तवजो ॾियणो आहे ॾिसो हाणे हिन जा जुज़ा कहिड़े फॉर्मेट तहत निकिरंदा ॾिसो हिते पियो आहे माइनस ठीकु आहे त हिते पियो आहे 4b स्क्वायर c स्क्वायर फार्मूलो कहिड़ो अप्लाई थी सघे थो a स्क्वायर माइनस 2ab प्लस b स्क्वायर पहिरियां असां हिनखे चेक करे था वठूं ॾिसूं हिते त अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब कयां त पोइ मूंखे b रेज़्ड 4 मिली वञे जी हा उहो आहे b स्क्वायर त पोइ असां उहो लिखी था वञूं इज इक्वल टू b स्क्वायर होल स्क्वायर ठीकु आहे हिते ईंदासीं असां माइनस पोइ ईंदासीं 2 त पोइ हिते a जी वैल्यू आहे b स्क्वायर हाणे असां वटि b जी वैल्यू छा बीहंदी हिते तवजो ॾियो हाणे अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब कयां त 4c रेज़्ड 4 मिली वञे जी हा बिल्कुलु आहे नंबर उहो आहे 2c स्क्वायर त पोइ उहो हिते असां रखूं था 2c स्क्वायर ठीकु आहे प्लस हाणे हिते b जी वैल्यू 2c स्क्वायर होल स्क्वायर हाणे जॾहिं असां हिनखे सिंप्लीफाई कंदासीं असांखे मथी वैल्यू मिली वेंदी जी हा बिल्कुलु हीअ सिंप्लीफाई करे आयासीं हीअ सही आहे ओके आहे ऐं हीअ बि ओके आहे बाक़ी विच खे चेक था कयूं 2 2 जा 4 b स्क्वायर c स्क्वायर जी हा बिल्कुलु सही अची वियो यानी हिन ते a स्क्वायर माइनस 2ab प्लस b स्क्वायर वारो फॉर्मूला वियो ठीकु आहे त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप पोइ छा थींदो असां हाणे हिनखे कॉन्ट्रैक्ट करे छॾींदासीं पोइ थींदो इज इक्वल टू b स्क्वायर माइनस 2c स्क्वायर होल स्क्वायर अहिड़े तरीक़े सां त पोइ हाणे जो जवाबु छा बीहंदो जवाबु बीहंदो त b स्क्वायर माइनस 2c स्क्वायर इंटू b स्क्वायर माइनस 2c स्क्वायर इहो छा थी वियो असांजो आंसर अहिड़े तरीक़े सां ॿारो साॻी तरीक़े सां हींअर असां वटि ॿियो नंबर पार्ट आहे हाणे इहो आहे त 9/4 x रेज़्ड 4 माइनस 2 प्लस 4 9x रेज़्ड 4 हाणे इहो बि a स्क्वायर माइनस 2ab प्लस b स्क्वायर वारे फार्मूले तहत सम हल थींदो हाणे हिते असां वटि a जी वैल्यू छा बीहंदी 3/2 x स्क्वायर ठीकु आहे ऐं हिते छा बीहंदी वैल्यू b जी उहा बीहंदी 2/3x स्क्वायर ठीकु आहे अहिड़े तरीक़े सां पोइ हाणे छा थींदो त इहे वैल्यू जेके आहिनि उहे हिक ॿिए में कटिजी वेंदियूं हाणे कीअं ॾिसो हिते जेका 3 बीहंदो b में उहो जेका a में जेको 3 ईंदो उन में ख़तमु थींदो ऐं हीउ जेको 2 आहे ठीकु आहे हीउ 2 हिते जेको अचे पियो b में ऐं हिते जेको 2 ईंदो छा में a में इहे हिक ॿिए में कटिजी वेंदा पोइ जस्ट -2 बची वेंदो अहिड़े तरीक़े सां ठीकु आहे ॿारो इहो तव्हां पंहिंजो पाण सॉल्व करे छॾिजो ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो वरी मिलंदासीं नए सबक़ में तेसीं ताईं अल्लाह वाही।